असां मौजूद आहियूं खेवारी थाणे जी हद में, जिते गुज़रियल ॾींहुं हिकु शर्मनाक वाक़ियो पेश आयो, जंहिंखे बासर भोतार उघाड़ो करे कपिड़नि खां नंगो करे उन ते तशदुद कयो वियो आहे। जंहिंखां पोइ SSP खैर पर नोटिस वरितो, FIR जो हुकुम ॾिनो, पर हिन महिल ताईं SHO खेवारी उन जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। उन्हनि जी गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ जेको आहे सो एहतजाज कयो वियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं, उन्हनि छा चवणु आहे। 20 खां 25 माण्हुनि ताईं फिरी आया, पोइ मूं पाण वञी छॾियो नारे में पे मुंहिंजी जान कान छॾियऊं, उघाड़ो तुरड़ बसि। पोइ उते फिरी आया, उघाड़ो मूंखे लटा माना हिन पोइ पंहिंजे हिसाब सां मारियो। हाणे जे गिरफ़्तार न ॿधा विया त पंहिंजो पाण हाणे कंध खणण जहिड़ो कोन हा, ऐं हिते पंहिंजो पाण हिन रोड ते साड़ींदुसि मारींदुसि। बसि पाणीअ ते जेको थो वञे माण्हू उनखे उघाड़ो करे उते कुटनि था ऐं अञा बि ॿोल वॾाईंदा था वतन। त हाणे बि अञा 2-3 सां असां अहिड़ो वारदात कंदासीं। को ॿुधण वारो न आहे। पुलिस सां कल्ह राति खां वठी FIR का मिले, हल्की फुल्की मिली जुली पंहिंजा पैसा वठी को जेको आहे 1-10 रुपया बि माना वठे थी, 5,000 10,000 50,000 ताईं माना डीलिंग आहे। ग़रीब हुउसि कंहिं न मुंहिंजी ॿुधी, जेको मूंसां ज़ुल्म कयऊं, लठियूं हणी किराए छॾियऊं। तव्हां रहंदो आहे त हीअ जेको आहे ॾंद भॻल हीअ ॾिसींदो, हीअ के ॾंद भॻल अथई, हीअ मेखूं चढ़ियलूं आहिनि, इहो भराई कराई हुअमि, इहो सॼो बूथ भञी छॾियो। जो ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो चवणु आहे त पुलिस हिन महिल ताईं इंसाफ़ न कयो आहे। पुलिस हिन महिल बासर जे उतागनि बंगुलनि ते चकर काटे पंहिंजा ख़र्चा पाणी वठी वापसि अचे थी। असां इंसाफ़ न थियो आहे। अगरि इंसाफ़ न थियो असां त असां SSP ऑफिस अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कंदासीं ऐं पंहिंजे इंसाफ़ ताईं जारी रहंदो। कैमरामैन अफजल सातो सां गॾु अब्दुल सत्तार सातो, सिंध TV न्यूज़, नारो।